बस सिज जी नाजायज़ी ॾिसे थो अॼु ये टिक आयो बीठो थी अॼु मां रोज़ो रखियो आहे उहा रोज़ लही वेंदो ख़बर ई न पवंदी ऊंदहि थींदी हजे रमज़ान मदीने में हुजा वालेकुम सलाम साला खुशा अभी बटाटा दे खबर अॼु रोज़ो कहिड़ी मस्जिद में खोलींदासीं बस अॼु को ताड़ियों का जाते माल रोजे गरीब इफ्तार पार्टी यकीन कर मस्जिद में रोज़ो को खोल रहा किथे त रोज़ो भी खोलियूं यार यो खीरो चंडो रोज़ा रखे ही नथो पियो महीनो गुज़रण वारो आहे मवाली है ना भंग ते सॼो ॾींहुं पियो हूंदो आहे अरे ये जो का कटल करे नी के रोज़ो रखायूं मेरे नालो तो लिखायूं हां यार कनु दे समझी गए हां आज इया त लॻो अॼु ने रोज़ो रख रहा भंग था पियो पियो दरेदा जियो जियो भंग सफ़र असांजो ओ भंग साथी असांजो अधु हाणे पियां तो अधु वरी राति पीदोमांसि असल ठठ थी वेंदा को बिलो मवाली बि कोन्हे पेट भरे थो भंग पियां करार थी विया अरे भंग भटारी तक कितने भागो पयो किया तक छबल सुदे को दे तक खीरा ओ खीरा चल चल कुत्ता कुत्ता नाय माय अभी वो था खीरा तो के खबर अभी है रमजान शरीफ जो महीनो बा बरकत जो महीनो हले तो भंग मगली छते हाणे मुंहिंजी ॻाल्हि 4 ॾींहं जी ज़िंदगी आहे राति मां ख़्वाब में ॾिठुमि त हिकिड़ो बुज़ुर्ग आयो आहे अच्छा कपिड़ा पिया अथसि हां से मां ॿुधायो त हा उन चयो त खीरे खे चयो वञी तूं रोज़ो रखो बोले लाए हा चई पाण चए वॾो इमामो से सफेद पोश हा वॾी जेको सुन्नत अस बाक़ायदे चई त खीरे खे वञी तव्हां चओ त रोज़ो रखे इन जा सभु कुझु मां बख़्शींदुमि सुभाणे हाणे तुंहिंजी मर्ज़ी आहे भली रोज़ो न रखे असां तोखे चयोसीं मुंहिंजो फ़र्ज़ु हो न बाबा अहिड़ा बुज़ुर्ग अची मूंखे चई वञनि मां रोज़ो न रखां रखंदे न रोज़ो रखंदुमि हा जीअं नालो लिखराए नालो लिखराए हाणे रोज़ो रखजांइ राति राति रोज़ो रखंदुमि बुख ते बि रोज़ो रखंदुमि ना मानी मानी खाई जा मानी मानी खाई पर रोज़ो ठीक है साल फ़र्ज़ु हो साईं मां तोखे ॿुधायुमि ठीक है अलाह वधाईंदो तव्हांखे बि जेको ख़्वाब वारो बुज़ुर्ग हुयो उन खे बि हाणे सुम्हूं था सुबुह वरी रोज़ो रखंदासीं अञा सिज भाउ टिक आयो बीठो थी उते ई कलाक थियो आहे ॾिसी वियो आहे उते ई बीठो आहे नी वणनि वटि अरे बुज़ुर्ग ख़्वाब में आयल बाक़ी इन ज़ुबैर ऐं मौलाई जे चवण ते रोज़ो न रखां अहिड़ी भंग भटारी अञा ताईं पई आहे हाय सुभान अल्लाह ॾींहुं गरम थो लॻे पर भंग भटारी मूंखे थधी थी लॻे हाय हाय रोज़ो आहे साईं रोज़ो आहे केसर जाए हिते अॼु मां मवाली रोज़ो रखियो आहे त तूं न हीअं थी जाए न हीअं थी जाए काॾे वञा ॿार लिगरी ॾिसां तो वण हिन मथां वण में अटकियल आहे ॿार ॾिसां सिज खे काॾे वियो बस सिज जी नाजाइज़ी ॾिसे थो अॼु ये टिक आयो बीठो थी अॼु मां रोज़ो रखियो आहे उहा रोज़ लही वेंदो ख़बर ई न पवंदी ऊंदहि थींदी अॼु मां बि यार इन निभागे को पुछा त क्या मोलाई हबीब को रोज़ो तो रखाए मूंखे वरी जीअं ख़्वाब में फ़रिश्तो आयो आहे खीरे खे चयो रोज़ो रखे हाणे रखियो त आहे मथां शिकारपुर सिज लही वियो आहे त पोइ ओॾे वञा हलो काल कया लॻे रोज़े वतदा हा खीरा हा अबा ॾे हल मोलाई हेॾे सिज लथो आहे न कोन बा अञा हे अढाई ई थिया आहिनि तोखे हाणे सिज ई लॻी आया ॿुधाई का ॿार पोइ मूंखे रोज़ो रखायो थी वेल में विझायो थी हेठि त थोरो थी काॾे वञा हा बी यार सदा मां पुछा की मथां जेकाबाद में एयरपोर्ट आहे उते जहाज़ बाज़ लहंदा आहिनि मन सिज लही वियो हुजे हलो खीरे करे छा चंडरे खे हा खीरा अबा सदा हा खीरो हा ॾे हाल हेॾो सिज लही वियो आहे रोज़ो खोलियूं न लथो आहे अञा थोड़ा वण बण ताकियो परे करे लहे न वणनि खे ॾिसी मथां नथो लहे ठीकु आहे डरी वियासीं
सुरे ही नथो सही सुरे ही नथो बी ज़ुबैर को पुछा क्या इन के ख़बर हूंदी मीरपुर में आ मत मीरपुर में सिज अगे लहे तो हेलो जी जी खीरा छाला उस्ताद ज़ुबैर यो सिज लही और रोज़ो खोलिया अरे चलो थियो जाए मता रोज़ो भञे बाबा गुनाह खणे अञा 3 थिया ने अञा सिज में 3 कलाक साडी पिया ने हाँ नरो नरो अल्लाह मालिका खीरा घबराए न पई हलो हाणे पयो ॻाल्हाए न खणंदो माए मरी वियासीं हाणे लही वञा जो कोनी मांखे ग़लती माफ़ करे मेरा मुंहिंजे पीउ ॾाॾे खे तोहफ़ा जो रोज़ो रखा